जो रवैयो तो बेकार है। तो हिते इलाही अहिड़ा मरीज़नि ते जेके माण्हू विया आहिनि त माना मरीज़नि सां सुठो रवैयो इख्तियार करे थो ना पेशेंट सां। इन जी रवैये में इहो त मुलाज़िमत बि जेके अंदरि इस्पताल में नओं करप्शन शुरू थी वियो त मुलाज़िमत बि पैसा वठणु शुरू कया। जंहिं सरबराही जेको चोरी कंदो त ज़ाहिर हेठि तबिके जा माण्हू बि चोरी कंदा। फतेह मेमन पाण जेके आहे माण्हुनि खां पैसा वठंदो आहे ऐं इन खां अलावा हेठि जा जेके स्टाफ जा माण्हू आहिनि उहे असां उन्हनि सां मुलाक़ात कयो फतेह मेमन सां त हीउ मामिलो आहे। फतेह मेमन चयो था अव्हांजे इलाइक़े जा माण्हू ईअं कनि पिया। असांजे इलाइक़े जा माण्हू ईअं कीअं कंदा जेकॾहिं तूं पाण उन्हनि खे छवें थो। पाण अहिड़ो कमु करे पियो। जे असां वियासीं हुन सां मुलाक़ात करण छपीअ जे हवाले तां त उहो हथु ॿधी असांखां चयो त अव्हां सां हथु ॿधंदो ॻाल्हाईंदुसि कोन। छाजे लाइ ॻाल्हाईंदो कोन? असां त पंहिंजे इलाइक़े जे माण्हू आहियूं, नुमाइंदा आहियूं, पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खां पूछ कुछ कंदासीं। ई वरी असांखे चयो त न बाबा हीअ ॻाल्हि कोन आहे। ॿी त इहा त अलख़िदमत ऐं POB में जेके ऑपरेशनूं थियनि था उहे सस्ते रेट में थींदा। हीअ त लेंस न लॻाईंदो पूरी अहिड़ा ऑपरेशन कंदो जेको अखियुनि ते चमड़ो थी वेंदो, हुन जा बि त पैसा वठे थो। ऐं जेकी इंजेक्शन सुन करण वारी आहे उहो त ॿियनि जॻहनि ते मुफ़्त में मिले थो। हीअ त हिते जो बि इन जो बि 4,000 रुपया वठंदो ऐं नंढे ऑपरेशन जा 65,000 60,000 70,000 रुपया बि वठे थो।